चए थी तव्हां ॿिन्हिनि खे वठे दफ़ा दफ़ा कया। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, जीअं त अव्हां दोस्तनि जो प्यार ख़ुलूस ऐं जेका महिरबानियूं आहिनि उहे अव्हां जूं लख लख महिरबानियूं। अव्हां दोस्तनि जो, अव्हां जो प्यार, अव्हां जो जेको कुर्ब, सभ खां पहिरियां त सभिनी अव्हां दोस्तनि खे नवे साल जूं, जी 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 हाँ साईं, नवे साल जूं अव्हां दोस्तनि खे लख लख महिरबानियूं, लख लख वाधायूं, लख लख मुबारकूं ऐं खोड़ सारियूं मुबारकूं अव्हां दोस्तनि पहिरीं प्यारनि खे। अलाह करे ख़ुशि हुजो, अहिड़ा कई साल अव्हां जा ख़ुशियुनि वारा अव्हां जे लाइ नेक तमन्नाऊं, नेक जेको आहे दुआऊं अव्हां दोस्तनि जे लाइ, अव्हां पहिरीं प्यारनि जे लाइ, जेके मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ, ऐं जेके मुंहिंजा हींअर ई वीडियो जेके दोस्त ॾिसनि पिया उन्हनि दोस्तनि जे लाइ बि मुंहिंजे नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं ऐं नेक ख़ुशहाली उन्हनि दोस्तनि जे लाइ, उन्हनि पहिरीं प्यारनि जे लाइ जेको हीउ मुंहिंजो वीडियो ॾिसनि पिया। ऐं मां उन्हनि दोस्त खे बि इहो अर्ज़ु कंदो हलंदुसि त जेकॾहिं दोस्त अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो, मुंहिंजो मतिलबु नवां आया आहियो, त बराए महिरबानी मुंहिंजे हिन चैनल खे सभ खां पहिरियां त अव्हां सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे हुनजो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़ुर थिए। जी हाँ दोस्तो, छो त मां ईअं खणी चइजे त ॼायो अव्हां दोस्तनि जे लाइ आहियां ऐं अव्हां जी ख़िदमतनि जे लाइ आहियां ऐं अव्हां दोस्तनि जो प्यार ऐं ख़ुलूस जे लाइ ऐं नेक तमन्नुनि जे लाइ ऐं इन जे लाइ त अव्हां दोस्तनि जो हीउ जेको साथ आहे, अव्हां दोस्तनि जो जेको हीउ सहकार आहे, उहो हमेशह मूंसां गॾु गॾु रहंदो। मां उमेद कयां थो त ऐं गॾु रहंदासीं, गॾु कचहरियूं कंदासीं ऐं नए साल जो मां ॻाल्हि कंदो हलंदुसि त घणा दोस्त नवे साल जो मुबारकूं ॾींदा आहिनि, पर अॼुकल्ह जेके अगरि ॾिठो वञे त नओं साल त अची वियो पर असां उन जेको आहे मुबारकूं बि ॾींदा आहियूं, पर जेके अगरि इन जी गहराई में हलिया वञूं, असांजी गहराई में के ॾिसूं त असांजो हीउ नओं साल आयो न, बल्कि असांजी ज़िंदगीअ मां हिकिड़ो साल हलियो वियो, यानी असांजो घटिजी वियो हिकिड़ो साल। ऐं जेके असांजा न्यू जेके मतिलबु जेके 12, 13, 15 साल जेके उमिरि वारा आहिनि उन्हनि जे लाइ त बाबा अचण वारो साल आहे, ऐं जेके बुज़ुर्ग आहिनि, जेके पोड़ा आहिनि, उन्हनि जो जेको आहे हिकिड़ो साल घटिजी वियो। त अलाह करे असांजो जेको हीउ साल 2025 जेको हींअर बीती चुको आहे उहो असांजे लाइ नेक बख़्त साबित थिए ऐं नेक तमन्नूं असांजे लाइ रखे ऐं इन में अमुन अमान सां भाईचारे वारो जेको रिश्तो असां में क़ाइमु रखे ऐं झेड़नि फितननि फ़सादनि खां असांखे अलाह साईं जेको आहे इन साल में जेको आहे असांखे इन्हनि झेड़नि फितन फ़सादनि खां बि परे रखे। इहे ई दुआयूं कंदा आहियूं त बाबा झेड़ा फितना फ़साद जेको आहे न असांखे जुगाइनि नथा। ऐं उनखां अलावा बि अव्हां दोस्तनि खे इहो बि ॿुधाईंदो हलंदुसि त जीअं अव्हां ॾिसो पिया जेका हीअ सोप सीरियल दोलाब में, ऐं इहे साॻियो ई असांजो जेको कल्चर आहे, असांजो जेको झेड़ा फ़साद तनाज़ा पंहिंजी बिरादरनि जा, पंहिंजे मिटनि माइटनि जा, उहे ई जेको आहे अव्हां दोस्तनि ताईं जेके असांजा राइटर आहिनि हज़रात, असांजा जेके डायरेक्टर आहिनि, जेके असांजा एक्टर्स आहिनि, एक्टर त उन कैरेक्टर खे ई फॉलो कंदो जंहिंखे उहो लिखे थो राइटर। हीउ सभु जेको दिमाग़ु आहे उहो सारो राइटर जो ई हूंदो आहे त हाणे छा करिणो आहे, छा थींदो ऐं अॻियां हिन खे छा करणु घुरिजे, सारी जेका बि महिनत आहे उहा हूंदी आहे राइटर जी। त असांजो जेको हिन
दुलाब ड्रामे जेको राइटर आहे, मां दोस्तनि खां हमेशह इहो ई ॿुधाईंदो ईंदो आहियां त हिन जेको दुलाब ड्रामे जेको राइटर आहे उहो आहे नूर ज़ोर, जंहिं पत्थर दुनिया लिखियो। पत्थर दुनिया ईअं खणी चइजे त 1200 खां बि मथे जेको आहे उनजूं किस्तूं आणियर थियूं हुयूं। ईअं खणी असीं ईअं खणी चइजे त असांजी उमिरि बि एतिरी न आहे ऐं उन ड्रामे खे असां ॾिठोसीं पंहिंजे बचपन में। ऐं यार माशाल्लाह तमामु जेको आहे हाणे ड्रामा उनखां बहितरीनु अचनि पिया। ऐं जेके असां जन खे असां ॾिसंदा हुआसीं ऐं असांजो शौक़ु पैदा थियो ड्रामा अदाकारीअ जो, हाणे उहे पूरा थी चुका आहिनि ऐं ज़ाहिर आहे पिछाड़ी जी तरफ़ बि हलणो आहे ऐं जेको आहे ओॾां ई सभिनी जो मुंहुं आहे, असां सभिनी जो बि ओॾां ई रुख आहे ऐं इनशा असां बि सभु ओॾे ई वञण वारा आहियूं। ऐं इनशा अलाह साईं सभु कंहिंखे ख़ुशि रखे, आबाद रखे ऐं जेको आहे अलाह साईं फितन फसादनि खां बि परे रखे ऐं सिहत तंदुरुस्ती अलाह साईं अव्हां सभिनी दोस्तनि खे ॾिए। त दोस्तो जीअं अव्हां ॾिठो जेका हींअर सोप सीरियल जेका किस्त अव्हां 45 बि ॾिसी चुका आहियो, 46 बि ॾिसी चुका आहियो ऐं 47 बि ॾिसी चुका आहियो त बसि छड़ो जहिड़ो 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 हाणे मुराद वीचारो छा करे ऐं केॾांहुं वञे ऐं अची फाथो आहे। आख़िर जगर राज़ ज़ाहिर करे थो बि मरे थो। आख़िर ईअं खणी चइजे त जेके वॾा हूंदा आहिनि वॾनि जे लाइ वॾा मसइला पेश अचनि था ऐं उन्हनि खे दरगुज़र करणु ॾाढो ॾुखियो थी थो पवे। ऐं जेकी ईअं नौजवान हू करे वियो, मां नेक्स्ट वारी वीडियो में बि इहो साॻियो ई ज़िक्र अव्हां दोस्तनि खे मां कयो त जेको आहे पंहिंजे वॾड़नि जो ख़्यालु रखंदा करो ऐं जज़्बात में अहिड़ो को बि कमु न कयो जंहिंजी जेको आहे तकलीफ़ असांजे वॾड़नि ताईं के पहुचे ऐं जेके वीचारा परेशान थियनि। इन जे लाइ अव्हां दोस्तनि खे मां बार बार इहो ई मैसेज कंदो ईंदो आहियां त पंहिंजे जड़नि झगड़नि खां फसादनि खां परे इहा अव्हां खे हिकु सम्झाइणी हूंदी आहे। ड्रामा अव्हां जे लाइ हिकिड़ो सबक़ु आहे ऐं इनशा हाणे त काफ़ी असां जेको आहे सिंधियुनि में जेको आहे रुझान अची चुको आहे, यानी तालीम अची वई आहे, सब्जेक्ट सुठा सुठा असांजा जेके सिंधी आहिनि जेको पहिरियों कल्चर हो त हो धाड़ियल कल्चर, पर हाणे जेको आहे घणो सुधारो अची वियो आहे। तालीम इंसान खे ठाहे थी, तालीम इंसान खे जेको आहे संवारे थी। हिन जे लाइ चवंदा आहिनि त पंहिंजे नंढड़नि खे पंहिंजे जेको आहे औलाद खे जेकी तव्हांजा बचड़ा आहिनि उन्हनि खे सुठी मयारी तालीम ॾियारो ऐं जेको आहे न अहिड़े माहौल खां उन्हनि खे परे रखंदा करो त जीअं उन्हनि में शऊर अचे ऐं हू जेको आहे वॾनि जो बि अदब करनि ऐं जेको आहे नंढड़नि ते शफ़क़त करनि ऐं अलाह साईं हर हिकु खे ख़ुशि रखे, आबाद हुजनि। त दोस्तो जीअं त अॼु असीं ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल दुलाब जी ऐं किस्त नंबर आहे 49। जी हा दोस्तो, 49 किस्त जेकी अचण वारी आहे, जेकी हींअर हलंदी कुझु देरि खां पोइ, ऐं उन किस्त बाबति अव्हां दोस्तनि खे थोरी आगाही ॾींदो हलंदुसि त हाणे जेको इहो कैरेक्टर इहो कहिड़ो कैरेक्टर आहे जेको सोढल खे पनाह ॾींदो ऐं सोढल उते वञी करे जेकॾहिं सोढल उते रहे बि अथो त छा उहो सोढल जो सचो यार साबित थी सघे थो ऐं छा उन ते एतिरो एतबार करे सघिजे थो जो उहो जेको आहे औरत खे उते पनाह ॾिए। ऐं अॼुकल्ह जे माहौल जे हिसाब सां ॾिठो वञे त उहे यारियूं उहे जेको आहे न दोस्तियूं न आहिनि रहियूं जेके पंहिंजे यारनि जे लाइ सिर क़ुर्बान कनि। हाणे ॾिसणो इहो आहे त जेको इहो यार आहे उहो हिन सां केतिरी सचाई थो करे, केतिरी वफ़ाई थो करे ऐं जेको आहे न ईअं खणी चइजे त थी सघे थो मताईं इहो राज़ मीर शाहनवाज़ ख़ान खे लॻी वञे ख़बर ऐं मीर शाहनवाज़ ख़ान जो ई माण्हू उहो निकिरी पवे, ईअं बि थी सघे थो। ऐं अव्हां दोस्तनि खे हिकिड़ो मां अॻुवाट हिकिड़ी ॻाल्हि कयां थो पियो त जेको हींअर कैरेक्टर जेको लिखियो वियो आहे या ॾेखारींदा उहो मीर शाहनवाज़ ख़ान जो ई थी सघे थो, माण्हू जंहिं वटि हीउ उते पनाह वठे थो। छो त मुनाफ़िक़त हर माण्हू में लिकियलु हूंदी आहे ऐं मुनाफ़िक़ जेको आहे न उहो
खिलणो मिलणो जुलणो माण्हू हूंदो आहे ऐं हाणे इहो ॾिसणो इहो आहे त उहो कहिड़ो कैरेक्टर आहे। इन जो रहंदो असांखे इंतज़ारु किस्त नंबर 49 में ॾिसूं था त उहो दोस्त आहे या 48 किस्त नंबर में ॾिसणु इहो पवंदो ऐं हवा दोस्त खे बि इहो इंतज़ारु रहणो पवंदो। इनशाह लज़ीम अलाह ख़ैरु कंदो। ऐं दोस्तो जीअं त अवां दोस्तनि जो प्यार ख़ुलूस ऐं जेका महिरबानियूं आहिनि उहे अवां जूं लख लख महिरबानियूं। अवां दोस्तनि जो अवांजो प्यार अवांजो जेको कुर्ब सभ खां पहिरियां त सभिनी अवां दोस्तनि खे नवे साल जूं जी 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 हा साईं नवे साल जूं अवां दोस्तनि खे लख लख महिरबानियूं लख लख वाधायूं लख लख मुबारकूं ऐं खोड़ सारियूं मुबारकूं अवां दोस्तनि पहिरीं प्यारनि खे अलाह करे ख़ुशि हुजो। अहिड़ा कई साल अवां जा ख़ुशियुनि वारा मुंहिंजे लाइ नेक तमन्नाऊं नेक जेको आहे दुआऊं अवां दोस्तनि जे लाइ अवां पहिरीं प्यारनि जे लाइ जेके मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ ऐं जेके मुंहिंजा हींअर ई वीडियो जेके दोस्त ॾिसनि पिया उन्हनि दोस्तनि जे लाइ बि मुंहिंजे नेक तमन्नाऊं नेक दुआऊं ऐं नेक ख़ुशहाली उन्हनि दोस्तनि जे लाइ उन्हनि पहिरीं प्यारनि जे लाइ जेको हीउ मुंहिंजो वीडियो ॾिसनि पिया। ऐं मां उन्हनि दोस्त खे बि इहो अर्ज़ु कंदो हलंदुसि त जेकॾहिं दोस्त अवां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो मुंहिंजो मतिलबु नवां आया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे हिन चैनल खे सभ खां पहिरियां त अवां सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे हुनजो नोटिफिकेशन अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़ुर थिए। जी हा दोस्तो छो त मां ईअं खणी चइजे त ॼायो अवां दोस्तनि जे लाइ आहियां ऐं अव्हांजी ख़िदमतनि जे लाइ आहियां ऐं अवां दोस्तनि जो प्यार ऐं ख़ुलूस जे लाइ ऐं नेक तमन्नुनि जे लाइ ऐं इन जे लाइ त अवां दोस्तनि जो हीउ जेको साथ आहे अवां दोस्तनि जो जेको हीउ सहकार आहे उहो हमेशह मूं सां गॾु गॾु रहंदो। मां उमेदु कयां थो त ऐं गॾु रहंदासीं गॾु कचहरियूं कंदासीं ऐं नए साल जो मां ॻाल्हि कंदो हलंदुसि त घणा दोस्त नवे साल जो मुबारको ॾींदा आहिनि पर अॼुकल्ह जेके अगरि ॾिठो वञे त नओं साल त अची वियो पर असां उन जेको आहे मुबारकूं बि ॾींदा आहियूं पर जेके अगरि इन जी गहराई में हलिया वञूं असांजी गहराई में के ॾिसूं त असांजो हीउ नओं साल आयो न बल्कि असांजी ज़िंदगीअ मां हिकिड़ो साल हलियो वियो यानी असांजो घटिजी वियो हिकिड़ो साल। ऐं जेके असांजा न्यू जेके मतिलबु चई के 12 13 15 साल जेके उमिरि वारा आहिनि उन्हनि जे लाइ त बाबा अचण वारो साल आहे ऐं जेके बुज़ुर्ग आहिनि जेके पोड़ा आहिनि उन्हनि जो जेको आहे हिकिड़ो साल घटिजी वियो त अलाह करे असांजो जेको हीउ साल 2025 जेको हींअर बिहिजी चुको आहे उहो असांजे लाइ नेक बख़्त साबित थिए ऐं नेक तमन्नूं असांजे लाइ रखे ऐं इन में अमुन अमान सां भाईचारे वारो जेको रिश्तो असां में क़ाइमु रखे ऐं झेड़नि फितननि फ़सादनि खां असांखे अलाह साईं जेको आहे इन साल में जेको आहे असांखे इन्हनि झेड़नि फितन फ़सादनि खां बि परे रखे। इहे ई दुआयूं कंदा आहियूं त बाबा झेड़ा फितना फ़साद जेको आहे न असांखे जुगाइनि नथा। ऐं उनखां अलावा बि अवां दोस्तनि खे इहो बि ॿुधाईंदो हलंदुसि त जीअं अवां ॾिसो पिया जेका हीअ सोप सीरियल दोलाब में ऐं इहे साॻियो ई असांजो जेको कल्चर आहे असांजो जेको झेड़ा फ़साद तनाज़ा पंहिंजी बिरादरनि जा पंहिंजे मिटनि माइटनि जा उहे ई जेको आहे अवां दोस्तनि ताईं जेके असांजा राइटर आहिनि हज़रात असांजा जेके डायरेक्टर आहिनि जेके असांजा एक्टर्स आहिनि एक्टर त उन कैरेक्टर खे ई फॉलो कंदो जंहिंखे उहो लिखे थो राइटर हीउ सभु जेको दिमाग़ु आहे उहो सारो राइटर जो ई हूंदो आहे त हाणे छा करिणो आहे छा थींदो
ऐं अॻियां हिन खे छा करणु घुरिजे। सारी जेका बि महिनत आहे उहा हूंदी आहे राइटर जी। त असांजो जेको हिन तुलाब ड्रामे जेको राइटर आहे, मां दोस्तनि खां हमेशह इहो ई ॿुधाईंदो ईंदो आहियां त हिन जेको तुलाब ड्रामे जेको राइटर आहे उहो आहे नूर ज़ोर, जंहिं पत्थर दुनिया लिखियो। पत्थर दुनिया ईअं खणी चइजे त 1200 खां बि मथे जेको आहे जूं किस्तूं आणियर थियूं हुयूं। ईअं खणी असीं ईअं खणी चइजे त असांजी उमिरि बि एतिरी न आहे ऐं हुन ड्रामे खे असां ॾिठोसीं पंहिंजे बचपन में। ऐं यार माशाअल्लाह तमामु जेको आहे हाणे ड्रामा उन खां बहितरीनु अचनि पिया। ऐं जेके असां जन खे असां ॾिसंदा हुआसीं ऐं असांजो शौक़ु पैदा थियो ड्रामा अदाकारीअ जो, हाणे उहे पूरा थी चुका आहिनि। ऐं ज़ाहिर आहे पिछाड़ी तरफ़ बि हलणो आहे ऐं जेको आहे ओॾां ई सभिनी जो मुंहुं आहे, असां सभिनी जो बि ओॾां ई रुख़ आहे। ऐं इनशा असां बि सभु ओॾे ई वञण वारा आहियूं। ऐं इनशा अलाह साईं सभु कंहिंखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं जेको आहे अलाह साईं फितन फ़सादनि खां बि परे रखे ऐं सिहत तंदुरुस्ती अलाह साईं अव्हां सभिनी दोस्तनि खे ॾिए। त दोस्तो जीअं अव्हां ॾिठो जेका हींअर सोप सीरियल जेका किस्त अव्हां 45 बि ॾिसी चुका आहियो, 46 बि ॾिसी चुका आहियो ऐं 47 बि ॾिसी चुका आहियो। त बसि छड़ो जहिड़ो 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 हाणे मुराद वीचारो छा करे ऐं केॾांहुं वञे ऐं अची फाथो आहे। आख़िर जगर राज़ ज़ाहिर करे थो बि मरे थो। आख़िर ईअं ई खणी चइजे त जेके वॾा हूंदा आहिनि वॾनि जे लाइ वॾा मसइला पेश अचनि था ऐं उन्हनि खे दरगुज़र करणु ॾाढो ॾुखियो थी थो पवे। ऐं जेकी ईअं नौजवान हू करे वियो, मां नेक्स्ट वारी वीडियो में बि इहो साॻियो ई ज़िक्र अव्हां दोस्तनि खे मां कयो त जेको आहे पंहिंजे वॾड़नि जो ख़्यालु रखंदा करो ऐं जज़्बात में अहिड़ो को बि कमु न कयो जंहिंजी जेको आहे तकलीफ़ असांजे वॾड़नि ताईं खे पहुचे ऐं जेके वीचारा परेशान थियनि। इन जे लाइ अव्हां दोस्तनि खे मां बार बार इहो ई मैसेज कंदो ईंदो आहियां त पंहिंजे जड़नि झगड़नि खां फ़सादनि खां परे इहा अव्हां खे हिकु सम्झाइणी हूंदी आहे। ड्रामा अव्हां जे लाइ हिकिड़ो सबक़ु आहे। ऐं इनशा हाणे त काफ़ी असां जेको आहे सिंधियुनि में जेको आहे रुझान अची चुको आहे, यानी तालीम अची वई आहे। सब्जेक्ट सुठा सुठा असांजा जेके सिंधी आहिनि, जेको पहिरियों कल्चर हो त हो धाड़ियल कल्चर, पर हाणे जेको आहे घणो सुधारो अची वियो आहे। तालीम इंसान खे ठाहे थी, तालीम इंसान खे जेको आहे संवारे थी। हिन जे लाइ चवंदा आहिनि त पंहिंजे नंढड़नि खे, पंहिंजे जेको आहे औलाद खे, जेकी तव्हांजा बचड़ा आहिनि उन्हनि खे सुठी मयारी तालीम ॾियारो ऐं जेको आहे न अहिड़े माहौल खां उन्हनि खे परे रखंदा करो त जीअं उन्हनि में शऊर अचे ऐं हू जेको आहे वॾनि जो बि अदब करनि ऐं जेको आहे नंढड़नि ते शफ़क़त करनि। ऐं अलाह साईं हर हिकु ख़ुशि रखे, आबाद हुजनि। त दोस्तो जीअं त अॼु असीं ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल दुलाब जी ऐं किस्त नंबर आहे 49। जी हा दोस्तो, 49 किस्त जेकी अचण वारी आहे, जेकी हींअर हलंदी कुझु देरि खां पोइ। ऐं उन किस्त बाबति अव्हां दोस्तनि खे थोरी आगाही ॾींदो हलंदुसि त हाणे जेको इहो कैरेक्टर अलाह ख़ैर कंदो, ॿेड़ा पार हूंदा हमेशह हमेशह। अव्हां दोस्तनि खे अलाह साईं आबाद रखे। ऐं जेकॾहिं अव्हां दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मां अॻु में बि अव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश करे चुको आहियां। जेकॾहिं अव्हां दोस्त मुंहिंजे चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे अव्हां दोस्त सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटण खे दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां जी ख़िदमत में पेश थिए। ऐं अव्हां दोस्तनि जा लख थोरा लख लाइक। मां अव्हां दोस्तनि खे इहो ई चवंदो आहियां त दोस्तो मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो ऐं आख़िर ताईं ॾिसण सां तव्हां दोस्तनि जेको साथ आहे, तव्हां दोस्तनि जेको मुंहिंजे लाइ ऐं हौसला अफ़ज़ाई आहे, तव्हां दोस्तनि जो जेको मुंहिंजे लाइ प्यारु आहे, उहो पंहिंजो कमेंट में लिखंदा करो। ऐं कमेंट में पंहिंजा पंहिंजा नाला, पंहिंजे पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जो ऐं किथां जा आहियो, कास्ट कहिड़ी आहे, उहा बि लिखंदा कयो। ऐं मां जीअं सभिनी दोस्तनि खे मथां नए साल जो मुबारकूं ॾिनियूं। अलाह करे ख़ुशि हुजनि। ऐं असांजा जेके मोहतरम साईं सैयद
ज़वार सैयद तालिब हुसैन शाह चई इराक ईरान कयो आहे। ऐं ॿियो आहिनि असांजा अयाज़ अली अब्बासी साहब, उनजी वॾी महिरबानी, लख तोरा लख लाइक। ॿियो असांजो दोस्त आहे फ़िदा हुसैन रिंद साहब, फ़िदा हुसैन रिंद साहब जी वॾी महिरबानियूं, लख तोरा लख लाइक। ऐं अदा ग़ुलाम मुस्तफ़ा जावरी साहब, ऐं अधु असांजो असगर थेबो साहब, अदनान साहब, रशीद अहमद साहब, ऐं अधु असांजो नूरुल हुदा साहब। ऐं ॿियो असांजो अदिरो आहे छा नालो अथसि, इफ़्तिख़ार अहमद अरई साहब, अधु इफ़्तिख़ार अहमद अरई साहब जी वॾी महिरबानियूं, लख तोरा लख लाइक। ॿी असांजी अदड़ी आहे सादिया, ऐं उनजो तालुक़ु आहे मिठी थरपारकर खां। अजी सादिया जी वॾी महिरबानियूं, लख तोरा लख लाइक। अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे। ऐं ॿियो अदिरो आहे असांजो, उहो बि बदीन जो ई आहे, बदीन खां कड़ियो कांवर जो इलाइक़े जो आहे। ऐं उहो अदो आहे असांजो ग़ुलाम मुस्तफ़ा। जी अदा ग़ुलाम मुस्तफ़ा, अव्हांजी वॾी महिरबानियूं, लख तोरा लख लाइक। ऐं ॿियो अदो असांजो आहे नवाब शाह जो, जी हाँ, अदो नवाब शाह जो आहे शबीर अहमद नूनारी साहब, अदे जी वॾी महिरबानियूं, लख तोरा लख लाइक। जेके जेके बि दोस्त आहिनि उन सभिनी जो लख तोरा लख महिरबानियूं, जेके ॻणण जोॻियूं न आहिनि, पोइ बि मां उन्हनि जा अहसानात गुण ॻाईंदो आहियां। अलाह करे उहो ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। ऐं ॿियो अदो हा रफ़ीक अहमद ऐं अब्बासी साहब, उनजी वॾी महिरबानियूं। ऐं ॿियो अदो असांजो आहे रफ़ीक अहमद काज़ी साहब, उनजी बि वॾी महिरबानियूं। ऐं अदो असांजो अब्दुल जब्बार चनो साहब, उनजी वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿी असांजी अदड़ी आहे हरीशा, हरीशा आदि जी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे। ऐं अदड़ियूं जेके बि आहिनि, अदड़ियुनि जा खोड़ जा कुझु जेको आहे न जीमेल में जेके उन्हनि जा फीमेल जे हवाले सां जेके नाला आहिनि, उहे मां उन्हनि अदड़ियुनि जा नाला खणां थो। ऐं थी सघे थो उहो मतां अदड़ियूं हुजनि या अदड़ ई हुजनि, हिन जे लाइ उन्हनि अदड़नि जी बि वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, ऐं हमेशह गुलनि जी टेकंदा टिणंदा रहनि। त दोस्तो अलाह अव्हां दोस्तनि सभिनीअ खे आबाद करे, ऐं अव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो जीअं त मां अव्हां दोस्तनि सां पहिरियों ई इहो ज़िक्र करे चुको आहियां त जेकॾहिं न्यू आहियो त सब्सक्राइब करे वठो, आख़िर ताईं मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसंदा कयो। ऐं जेको आहे जेकॾहिं आख़िर ताईं ॾिसी करे पंहिंजो कमेंट में पंहिंजा नाला लिखो, ऐं चवंदा आहिनि जुदा न फिदा, वरी मुलाक़ातूं इनशाला कंदासीं, ऐं करण बि खपनि। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। पाकिस्तान ज़िंदाबाद, जीअं सिंध, जीअं असांजो सुहिणो लतीफ़, जीअं लतीफ़ जी ॿोली, जीअं लतीफ़ जा मारवाड़ा, जीअं सिंध जा मारवाड़ा हमेशह आबाद रहनि। ऐं अव्हां दोस्तनि जो साथ प्यार ख़ुलूस, वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। अलाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। दुआनि में यादि हिन काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। दोस्तो नेक्स्ट वीडियो जे लाइ वरी मिलूं था सुभाणे ताईं, तेसीं ताईं अव्हां दोस्तनि खां जुदा न फिदा। अल्लाह हाफ़िज़।